जुडे में बेवा औरत पारां ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ डेरन खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जुडे जे ॻोठ हुसैन बख्श लगारीअ जी बेवा औरत मसामात सियाणी पंहिंजे नंढे ॾेर अली नवाज़ ऐं ससु हवा सां गॾिजी एहतिजाज कयो। उन मौक़े ते बेवा औरत मसामात सियाणी साफ़ ॾाढो दाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु हुसैन लगारी कुझु अरसो अॻु फौत थी वियो आहे। हुन चयो त असां पंहिंजी महिनत सां ॻोठ में 8 एकड़ ज़रई ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिं ते वॾो ॾेर खमीसो लगारी, संदसि पुटु लाल बख्श, अब्दुर्रहमान ऐं संदसि सालो अकबर लगारी बासर वॾेरे जी मदद सां कब्ज़ो करे वरितो आहे। बनी दे 8 एकड़ न उनते मेरा डेर कब्जा कीती मेरा 1 एकड़ में बैठी आ दा इंचो ही टप्पड़ चा तू वञाली रोज मैं मार कुटी तो मैं वेंदिया पुलिस मेरा कोई भी इतरा नहीं करंदी 8000 रुपए गिन मैं गिनू मल सागी उन्हें चवण दे ता मेरे दर ते आई टाई चक्कर पुलिस किते न क्या दो मैं बेवा किता है पुलिस दा। हुन चयो त बासर ज़मीन ते फसल पोखण नथा ॾियनि, असां ज़मीन ते वञूं था त हू लठियुनि ऐं कुआड़ियूं खणी असां खे मारकुट करे भॼाए छॾींदा। बेवा औरत चयो त ॼाणायल माण्हू ज़मीन ते कब्ज़े बाद अॼु मुंहिंजे घर ते हमलो करे मूं ते सख़्त तशद्दुद कयो ऐं मुंहिंजे घर जी छित पटे घर मां लॾण लाइ मौत मार धमकियूं ॾिनियूं आहिनि। बेवा औरत सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं SSP मीरपुर ख़ास खां मुतालबो कयो त नोटिस वठी ज़मीन तां कब्ज़ो छॾाए इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।